इजलास मुंबई ज़िंदगी में कोन हुजूम मां मुराद को माण्हू न आहिनि पर समूरनि ज़िलनि जी नुमाइंदगी है। 1995 खां जेके मरकज़ी कमेटी जा इजलास थींदा रहिया आहिनि मूं ॾिठा आहिनि उन्हनि में अमूमन वॾो छे जो 10 खां 12 ज़िलनि जी शिरकत ऐं 5-6 ज़िलनि जी रिपोर्ट त हीअं 25 मां तक़रीबन 16-17 ज़िलनि जी रिपोर्टूं अची चुकियूं आहिनि, ॿियूं अचनि पियूं। रिपोर्टूं लिखत में तफ़सील सां ईअं मूं कोन ॾिठियूं, तंहिंजे करे आउं तमामु घणनि रिपोर्टुनि तमामु घणनि कोताहियुनि ऐं तमामु घणनि कमज़ोरियुनि के बावजूद सिंध जी जेका सियासी जदोजहद है उनमें क़ौमी अवामी तहरीक खे छाल पई ॾिनी, जीअं आज़माइश पई थिए, जीअं ॻोठ ज़िले ज़िले में वञे पई, इहो हैरत अंगेज़। मसलन क़ौमी अवामी तहरीक कॾहिं हैदराबाद जी गढ़ी ठहरे, कोटकीअ जी ॾहर किन, उमरकोट, चूड़ जमाली इन इलाइक़नि में पंहिंजे वजूद खां 70 खां करे रही आहे। हिकिड़ो दोस्त राब्ते वारा हूंदा पर तंज़ीम हुजे, यूनिट हुजनि, ईअं रही न। इहो सॼो क्रेडिट तव्हांखे थो, तव्हीं उहे भेनरूं आहिनि, भाउर आहिनि जेके ॾींहुं राति महिनत कयो था, पाण अर्पियो था, बड़ा ख़र्च कयो था। ऐं नाला वठी साराईंदो आहियां पर हाणे हेतिरनि माण्हुनि खां कंहिंजो नालो वठे, 15-20 हूंदा आहिनि त नालो वठी चइबो आहे, ऐं ॿियो जॾहिं 50 जा आहिनि मां हिकिड़ो ॼणो कमु कंदो आहे त हुनखे साराए सघिबो आहे त ॾिसो फलाणो ज़बरदस्त कमु पियो करे, पर सभु ज़िला अक्सर सुठो कमु कनि ऐं हर ज़िले में को हिकिड़ो माण्हू न 5-7 ॼणनि जी टीम हुजे जेका क़यादत करे ऐं शानदार कमु करे। हिन जी स्टेज ते वेठल दोस्तनि खे बि ऐं साम्हूं वेठल समूरनि दोस्तनि खे बि आउं दिली मुबारकबाद। हाणे जो कोई एजेंडा आयो आहे इहो तजवीज़ कयल मुंहिंजो आहे, तंहिंजे करे ज़रूरी आहे त आउं ॻाल्हायां। कॾहिं पाण सोचियो आहे त सभु मसइला सिंध जे गिचे में छो आहिनि? इहो त चऊं था सभु मसइला सिंध जे गिचे में आहिनि, पर छो आहिनि? हाणे हिनखे थोरो सम्झणो पवंदो। सिंध जे माण्हुनि में वॾी बेचैनी आहे, सभु धक असांखे, आऊं चवां थो सिंधी में इलाही सभु चवणियूं आहिनि, ग़रीब जी ज़ाल सदके जी भाॼाई, हरी ॿेड़ीअ में वाणियो करो, जेको धक लॻे सो काणी अख में, इलाही चवणियूं। उहे छो सभु धक काणी अख में छो थो लॻे? हरी ॿेड़ीअ में वाणियो करो छो आहे? सबबु इहो आहे, को हिकिड़ो सबबु न आहे। पाण दुनिया जे कहिड़े मुल्क वञूं घुमणु चाहियूं, आम पाकिस्तानी पहिरें दफ़ो कहिड़े मुल्क वञणु चाहींदो? या दुबई। सबबु दुबई शहर में 70-80 सैकड़ो उर्दू ऐं हिंदी ज़बान आहे, अरब 10-15 सैकड़ो बस आहिनि दुबई शहर। दुबई जे शहर में अरब तव्हांखे ॻोल्हे न लभनि, पर हू शहरियत कंहिंखे कोन आहे, नेशनलिटी कंहिंखे कोन आहे, सभु महिमान। कानून अहिड़ो ठाहियो अथनि जो दुबई में रहंदड़ हर माण्हू महिमान, कारोबार नथो करे सघे कफ़ील खां सवाइ। कफ़ील माना मक़ामी अरब,
51 सैकड़ो कारोबार हुनजो हूंदो, 49 सैकड़ो तव्हीं सीड़प कयो। जेॾी महिल कफ़ील हथ कढे ओॾी महिल तव्हीं सऊदी अरब मां या यूएई मां, यूएई मुल्क आहे, यूनाइटेड अरब एमिरेट्स, दुबई हुनजो शहर ऐं सूबो आहे। पर छाकाणि त ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हू हलियो वेंदो दुबई में, पाण मां को चाचरे मां निकिरे वञे दुबई वञे, लहे एयरपोर्ट तां उर्दू ॻाल्हाईंदो वेंदो। ईअं लंडन में माण्हू वेंदो आहे साउथ हॉल में, साउथ हॉल में सभु उर्दू सिंधी, पान जो दुकान, जिलेबी जो दुकान, रूह अफ़ज़ा में मिले, स्त्री वारो मुसलमान या हिंदू वेठो आहे, इंडिया जो, पाकिस्तान जो, बंगाल, माना हम ज़बान वेठा। त पाकिस्तान जो कहिड़ो सूबो आहे जंहिंमें हर ॿोली ॻाल्हाईंदड़ जा हम ज़बान वेठा हुआ? पंजाब में को फैसलाबाद में को सिंधी वेठा हूंदा, सियालकोट में वेठा हूंदा, जो ॿियो सिंधी वञे त उते पंहिंजो सिंधी भाउरनि जो पाड़ो हुजे, सियालकोट में, गुजरांवाला में, मर्दान में, सोभ में, नौशहरा में, चारसदा में, बलोचन जो पाड़ो हूंदो छा लाहौर में या फैसलाबाद में? पर बलोचन जो पाड़ो कराची में, लियारी में त आहे, सोराबकोट में पख्तून जा पाड़ा त आहिनि, शाह फैसल कॉलोनी, फ्रिज रोड, पंजाबी भाउरनि जा सॼा इलाइक़ा ऐं पाड़ा आहिनि, अफ़गान जो सॼो आबादियूं आहिनि, बंगाली जो को पाड़ो आहे या पेशावर में, बंगाली त कराची में वेठा आहिनि। तंहिं करे सभिनी खे सहूलियत आहे त कराची अचनि, कराची अचनि माना सभिनी तख़्त का। ॿियो त दुनिया जे कहिड़े मुल्क में माण्हू कारोबार लाइ वेंदो आहे, जेको पाण अचे में झलियो पियो हुजे होॾां वञिबो आहे, या जिते रोज़गार जा मौक़ा आहिनि? सॼे पाकिस्तान में रोज़गार जा सभ खां वधीक मौक़ा किथे आहिनि? कराची में। रोज़गार जा मौक़ा सभ खां वधीक कराची में, आबादी वधी आहे। दुनिया जा जेके 20 वॾा मुल्क आहिनि, 20 वॾा शहर, उन्हनि शहरनि में ख़बर अथव कहिड़ा वॾा शहर आहिनि? उनमें 5 वॾा शहर, दुनिया जे 20 वॾनि शहरनि में 5 वॾा शहर चीन जा आहिनि आबादी जे लिहाज़। दुनिया जे 20 शहरनि में टोक्यो आहे, साओ पालो आहे ब्राज़ील जो शहर, इंडिया जा 2 शहर आहिनि, पहिरें नंबर ते ताईं बॉम्बे सम्झंदा हूंदव, पहिरें नंबर ते दिल्ली आहे, ॿिए नंबर ते आबादी में मुंबई आहे। उन्हनि सभिनी शहरनि में, 20 वॾनि शहरनि में हिकिड़ो शहर कराची आहे। दुनिया जे वॾे 200-250 मुल्कनि में हिकिड़ो वॾो शहर कराची आहे। सॼी दुनिया जहाज़नि सां लैंड कंदी आहे, उहो एयरपोर्ट कराची में आहे। सॼी दुनिया जो सामान ईंदो आहे, उहो बंदरगाह। इहे सभु तव्हां लाइ नेमतूं, जेके नेमतूं तव्हां लाइ अज़ाब बणायूं। नेमत आहे न जो तव्हांखे समुंड ॾिनो आहे, कुदरत मां तव्हांखे समुंड ॾिनो, समुंड आहे तव्हां, कुदरत मां जो तोहफ़ो आहे, मदर नेचर, यू हैव बीन बिस्टोड अपॉन, यू हैव बीन गिफ्टेड, तव्हांखे तोहफ़ो मिलियो, बंदरगाह आहे। ॿियो केॾांहुं वञिबो आहे? ॿियो उन मुल्क में वञिबो आहे या उन शहर में वञिबो आहे जिते सभ खां सवलो तव्हांजा कागज़ ठही सघनि, शनाख्ती कार्ड, डोमिसाइल, सस्ते अघ ते माण्हू विकामण लाइ तयारु हुजनि। कोई माण्हू विकामण लाइ तयारु दुबई में त कोन्हनि, मुंबई में बि कोन्हनि, लाहौर में बि कोन्हनि, लंडन में बि कोन्हनि, थाईलैंड में बि कोन्हनि, बैंकॉक में, मलेशिया, कुआलालंपुर में बि कोन्हनि। उहे सभ खां सस्ते अघ ते विकामंदड़ माण्हू बदनसीबी सां सुत में, जेतिरो सस्तो सिंधी कामोरो ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ मुहाजिर कामोरो जेतिरो सस्ते अघ ते विकामे थो, जेतिरो घटि डिमांड ते पंहिंजा सामान वसीला कपड़ विकिणे थो, उहो सॼी दुनिया में कोन्हे, किथे बि कोन्हे। कलकत्ते में कोन्हे, बेंगलुरु में कोन्हे, कोलंबो में कोन्हे, ढाका में कोन्हे, किथे बि न रीजन में, काबुल में कोन्हे, किथे बि कोन्हे त माण्हू खीसे में 3000 वठी के अफ़गानी खे शनाख्ती कार्ड ठाहे ॾे, डीसीअ जो क्लर्क हुजे, कश्मीर जो या नवाब शाह जो या दादो जो, उनजो क्लर्क रखियल हुजे, उहो 5-5 हज़ार में सर्टिफिकेट डोमिसाइल ठाहींदो हुजे, 3000 उहो रखी 2000 साहब खे मिलंदा हुजनि। अहिड़ा घटिया किरियल 3rd क्लास डीसी मुख़्तियारकार
कामोरा, नादरा जा अमलदार सॼी दुनिया में वञी ॻोल्हींदो, अहिड़ा घटिया तरीन माण्हू सॼी दुनिया में अहिड़ो बेकाऊ नस्ल आई कोन्हे कि पंहिंजे वतन जा डोमिसाइल ऐं शनाख्ती कार्ड ठाहे ॾे। सॼी दुनिया में को अहिड़ो सूबो कोन्हे जंहिंजा 40-50 सैकड़ो एसएसपी उन सूबे जी ॿोली ॻाल्हाईंदड़ न हुजनि। हाणे जेकॾहिं एसपी हिकिड़ी ॿी ॿोली ॻाल्हाईंदड़ वेठो आहे ज़िले में, ऐं हुन ज़िले में उन ई ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हुनि जा भाउर अचनि था, त उहो उन्हनि खे छो कढंदो? उहो त उन्हनि खे आबाद कनि, उहो त उन्हनि जी मदद कनि। तंहिंजे करे तव्हां ते एसपी, डीसी, कामोरा उहे विहारे में। दुनिया जो कहिड़ो मुल्क आहे जंहिंजा एमएनए, एमपीए, सेनेटर अची खारनि वटि वञी चवनि त तव्हांखे शनाख्ती कार्ड ठाहे ॾींदासीं? उहे सिंध में पीपल्स पार्टी जा अॻवान वज़ीर वञनि था बिहारनि जे इजलासनि में, बंगालनि जे इजलासनि में, अफगाननि जे इजलासनि में, चवनि था तव्हां असांजा भाउर आहियो, तव्हांखे शनाख्ती कार्ड ठाहे ॾींदासीं। कहिड़े मुल्क में, कहिड़े सूबे में को तामिली कंदो, को मलयालम कंदो, को तेलुगु कंदो, को सिनाली कंदो श्रीलंका जो, को बंगाली कंदो, को ईरानी को? एॾो घटिया को एमएनए, एमपीए, सेनेटर कोन अथव जेको पंहिंजे सूबे ऐं पंहिंजे शहर में ॿिए खे चए हली आ को अरबी कंदो? केरु कोन्हे। दुनिया जे वॾनि शहर में कायरो हिकिड़ो शहर आहे, इजिप्ट, कोन कंदा कायरो में? उहो ॿुधायो त वञी पाकिस्तानी वञे हुनखे शनाख्ती कार्ड ठाहे ॾींदा न। दुनिया जे वॾनि शहरनि में इस्तंबुल, ॿियनि वॾनि शहरनि में कायरा, इस्तंबुल में कोन ठाहे ॾींदा। प्रोसेस आहे, तरीक़ेकार आहे। उहो ख़सीस टके जो माण्हू हिते आहे, ऐं उहो टके जो माण्हू वरी तव्हां खां सवाल पुछंदो। तव्हां जॾहिं कमु कंदव, क़ौमी कमु कंदव, उहो टके जो माण्हू हिकिड़ी फेसबुक जी आईडी ठाहे जेको सॼी ज़िंदगी 2 नंबर कमु कया हूंदई, उहो रिटायर्ड थियण ते उहो ठग डीसी, उहो ठग इंजीनियर, उहो ठग डॉक्टर, उहो ठग जज, जंहिं सॼी ज़िंदगी 2 नंबर कमु कया हूंदा, उहो वरी रिटायरमेंट खां पोइ सोशल मीडिया अकाउंट खोले तव्हां खां वेठो आबी पुछा कंदो, हेॾा कोन वे, हेॾा कोन वे, हीउ कमु कोन कई, हीउ छो कई, हेॾा पैसा कोन ॾिनी। गुलज़ार साहब ने मेडिशन थो करे, गुलज़ार साहब पंहिंजा हुनजा पंहिंजी हिकिड़ी ज़बरदस्त इल्मु आहे, कलम छो त ठग न आहिनि, बेदर ते कोन थो चवां, हिनजो ॾोह सवाबु गुलज़ार में मणींदा। तंहिंजे करे हीउ हिकिड़ो ठगनि जो टोलो आहे, हुनजे वर चढ़ी वियो, तंहिंजे करे सभु हेॾा था अचनि। हाणे अफ़गानिस्तान में छा पियो? अफ़गानिस्तान में अफगानिस्तान को हमेशा ये हो, ये कौन हो? अफगानिस्तान हमेशा ये कौन हो? तव्हां जिन अफगानिस्तान न पढ़ियो हो तो समझो त आम रुगो ये तबाही न पे चवां, पाण सम्झंदा आहियूं त अफगानिस्तान माना इंतहा पसंदी दहशतगर्द जो मर्कज़। हिन इलाइक़े में फ़क़ति अफगानिस्तान हो जंहिं तवाज़ुन रखियो हो, जेको न रूस जो माण्हू हो न अमेरिका जो माण्हू। ज़ाहिर शाह बादशाह जे दौर में चाचो हुनजो नादिर शाह गॾिजी हुकूमत हलाईंदा हुआ। उन सॼे दौर में ज़ाहिर शाह जा बहितरीन तलकात यूके सां हुआ, बर्तानिया सां, यूनाइटेड किंगडम। विची जाइ ये अफगानिस्तान है, हेॾा सोवियत एम्पायर हुई, रूसी सल्तनत। रूस हींअर जॾहिं अकेलो आहे तॾहिं बि साइज़ में दुनिया जो वॾे में वॾो मुल्क आहे, पाण खे ख़बर कान्हे। रूस जॾहिं अकेलो आहे, सोवियत यूनियन न आहे, तॾहिं बि साइज़ में दुनिया जो वॾे में वॾो मुल्क आहे। ऐं जॾहिं रूस सां उज़्बेकिस्तान, ताजिकिस्तान, आर्मेनिया, यूक्रेन, किर्गिज़स्तान इहे सभु गॾु आहे, तॾहिं सम्झो था छा हो, हींअर सभिनी खां वॾो मुल्क। त हिकिड़े पासे रूसी सल्तनत, ॿिए पासे बर्तानिया। बर्तानिया कीअं? छाकाणि इंडिया ऐं पाकिस्तान में त अंग्रेज़ हुआ न। हिकिड़े पासे अंग्रेज़नि जी हुकूमत, ॿिए पासे रूस जी हुकूमत, विच में अफगानिस्तान, बफर स्टेट, सभिनी सां तलकात सुठा ऐं का बि इंतहा पसंदी न। मॉडर्न वञी खोलियो 50 ऐं 60 जूं तस्वीरूं, छोकिरियुनि खे पेंटूं पयूं आहिनि, छोकिरनि खे पेंटूं पयूं आहिनि, छोकिरनि खे स्कर्ट्स पिया आहिनि, छोकिरियूं छोकिरा गॾु यूनिवर्सिटीज़ में पढ़नि पिया 60-70 जे ॾहाके में वञी ॾिसो, ॿिन्ही सां तलकात। पोइ सरदार दाऊद आहे, उनजी हुकूमत, बादशाही ख़तमु कयूं 60 जे ॾहाके में, बादशाही ज़ाहिर शाह बादशाह हो। जीअं वॾा बादशाह हो ईरान, रज़ा शाह पहलवी,
एला बादशाही ख़त्म करे जमूरत आ उन जमूरत में दाऊद जो हूंदे बेहतरीन तलकार रूस सां अमेरिका सां बरतानिया सां जदीद शहर काबुल बेहतरीन जीअं ॿ शहर हुआ जेके तारीख़ में गुम थी विया इहो पाण कोन थी सघूं था ख़ुदा न करे जेकॾहिं पंहिंजा अफ़ाल पंहिंजे माण्हुनि जी अक्सरियत जा इहे रहिया जिन खे पाण तब्दील पिया कयूं ॿ वॾा तारीख़ जा वॾा शहर हुआ हिन इलाइक़े में एशिया काबुल मर्कज़ ख़ूबसूरतनि जो इल्म जो पर हुन खां वॾो मर्कज़ बैरूत मशरिक़ वुस्ता जो पेरिस चवंदा लेबनान जो शहर बैरूत वलियो साहब ऐं फाज़िल साहब गॾिजी जॾहिं ॿाहिरि घुमण विया तॾहिं विया बैरूत ऐं जर्मन भई किथे माण्हुनि खे ख़बर ई कान्हे वलियो साहब ऐं फाज़िल साहब विया घुमण बाबा हुतां आयो अम्मा खे हिकिड़ी वाच ॾिनी हुई मुंहिंजे लाइ चॉकलेट वठी आयो मुंहिंजो बाप मुंहिंजे लाइ कंहिंजी चॉकलेट वठी आयो ऐं चॉकलेट ते ॾाढो ख़ुशि पियो ॿई गॾिजी विया फाज़िल साहब जर्मन उन ज़माने में बैरूत मशरिक़ वुस्ता जो पेरिस सन विढ़ी तबाह करे छेड़ा गोलियूं इसराइली मलेशिया मुस्लिम मलेशिया फ्लैंजिस मलेशिया हिज़बुल्ला जहिड़ा हिक ॿिए ते लांचर तबाह थियो तीअं काबुल तबाह थियो पर काबुल में जेको पहिरियों इनकलाब आयो उहो परॾेही ताक़तुनि कोन आंदो 1978 में सोर इनकलाब चइबो आहे हुनखे उन इनकलाब खे आणींदड़ मकानी माण्हू आहे नूर मोहम्मद तराकाई जे क़यादत में पोइ उन्हनि जे ख़िलाफ़ साज़िशूं थियूं पोइ वरी हुन में रूस इन्वॉल्व पोइ अमेरिका पैसनि ते माण्हू ख़रीद कई ऐं विढ़ाई हिन सॼे इलाइक़े सां जेका जुठ अमेरिका कई उहा तारीख़ में मिसाल कोन थो मिले तालिबान ते नंढियूं शयूं अमेरिका खे इस्तेमालु कयो ऐं पाकिस्तान मां ज़ियाउल खे इस्तेमालु ऐं उन्हनि गॾिजी अफ़गानिस्तान खे तबाह कयो ही मुजाहिदीन ख़ल्क़ फिदायीन ख़ल्क़ हिते कम्युनिस्ट पार्टियूं हुयूं ॿ वॾियूं ताक़तवर अफ़गानिस्तान में ऐं ईरान में तौदा पार्टी उहे उॾाए तबाह करे थींदो ई आहे दुनिया में छा कनि पुराणे ज़माने में 60-50 जे ॾहाके में कम्युनिस्ट कंदा पाण इक़्तिदार में 60 जे ॾहाके खां पोइ कम्युनिस्टनि खे इस्तेमालु करे मथे ते हथ फेराए उन्हनि खे चइबो त इलेक्शन न वठो अवामी कम में लॻो पोइ वञी अवामी कम में लॻंदा उन्हनि खे इस्तेमालु करे इक़्तिदार में विया तौदा पार्टी खे विढ़ाए शाह ईरान सां सावा खां हज़ारे तौदा पार्टी जा कारकुन गिरफ़्तार कराए इक़्तिदार में ख़ुमैनी अची वियो भले पाकिस्तान में एमआरडी जी तहरीक वरी हलाए वलीअ साहब जे साम्हूं बीहारियो वञी माण्हू ॿियनि जे साम्हूं कोन बीहारियो पीपुल्स पार्टी इक़्तिदार में अची वई पाण खे इस्तेमालु मारण ठाही ईअं ईरान ऐं अफ़गानिस्तान इस्तेमालु करे पोइ वरी उते मुजाहिदीन तयारु करे इहे जेके हींअर वणनि पिया इहे उन ज़माने जा अहमद शाह मसूद गुलबदी निगमतियार दोस्तम ये मलेशियाई बड़ी चट करे तबाह कई पर इन में हिकिड़ो सबक़ बि आहे पंहिंजे किताब में आहे न त इन में अकुल वारनि लाइ सबक़ आहे त अकुल वारनि लाइ सबक़ आहे ये जेके पाण ख़बरूं था कयूं न त हिन कम सां तोड़ कंदुसि ऐं साबित कदम आहे साबित कदम हुअणु सुठी ॻाल्हि पर साबित कदम छाजे बारे चओ चर्सी आहियां साबित कदम तोड़ ताईं चर्स पियो पींदुसि लॻो चओ पिनंदो आहियां साबित कदम रहंदुसि तोड़ ताईं पिनंदो रहंदुसि साबित कदम खे चङी ख़बर आहे मुस्तक़िल मिज़ाजी चङी ख़बर या ग़लति या मुदे ख़ारिज या आवाम दुश्मन ख़बर त साबित कदम आहियूं पाण वटि साबित कदमी छा खे थी सम्झी वञे बाबा असीं वफ़ादार आहियूं जिन्ना साहब सां सिर ठीकु आहे फर्स्ट क्लास ज़बरदस्त माण्हू गांधी साहब सां सिर जबरदस्त माण्हू
पर गांधी साहब का वधिक अफसल इंडिया जे माण्हुनि लाइ हिंदुस्तान हुअणु खपे। जिन्ना साहब का वधिक अफसल हिते जे माण्हुनि लाइ पाकिस्तान हुअणु खपे। केपीके सां कुझु बि छुटे पर खान गफ्फार खान लाइ न ॻाल्हायो। सिंध तबाह थी वञे पर जीएम सैयद या रसूल बख्श पली जे या भुट्टे न ॻाल्हायो। बलूचिस्तान तबाह थी वञे पर खैर बख्श मरी अताउल्ला मैंगल अकबर बुख्ती गौस बख्श फिज़ल जे लाइ न ॻाल्हायो। त तजुर्बो करे ॾिसो। पंहिंजा माण्हू इस्लाम जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदा आहिनि केतिरियुनि शयुनि जे ही कोन्हे ही छो कोन्हे, पर जेके पंहिंजूं अहम शख़्सियतूं आहिनि उन्हनि जे हवाले सां ॻाल्हायो त लखियूं लॻंदियूं माण्हू मरंदा कोई रुगो मामूली तरह तबसरो कंदो त माण्हू मारिजी वेंदो, पर मज़हब ते तबसरो कयो त माण्हू ॿुधंदा वेठा। पर मग़रिब में ईअं न आहे। मग़रिब में चवनि था त लीडर ते हुकुमरान ते भले ॻाल्हायो, मुंहिंजे मुल्क जे ख़िलाफ़ न ॻाल्हायो, मुंहिंजे क़ौम जे ख़िलाफ़ ॻाल्हि न ॻाल्हायो, नज़रिये ते भले वञी ॻाल्हायो। छाकाणि ख़बर आहे त नज़रिया तब्दील था थियनि। नज़रियो को फाइनल शइ आहे, नज़रियो तब्दील थींदो आहे। इल्म को फाइनल शइ आहे, इल्म तब्दील थींदो आहे। फर्द को फाइनल शइ आहे, फर्द तब्दील थींदो आहे। पर क़ौम ऐं वतन पर तब्दील थींदा, उहो हज़ारे सालनि खां आहिनि ऐं जारी रहंदा। तंहिंजे करे माण्हुनि जूं वफ़ाऊं ऐं साबित क़दमियूं क़ौम ऐं वतन सां पाण वटि रवैयो हुयो। असीं फलाणे जा माण्हू असीं तोड़ कंदासीं, अब छा कंदे की तोड़ कंदा, कंहिंसां तोड़ कंदे माण्हूअ सां। पलीअ साहब खे मिसाल ॾींदो मीटिंग्स में। पलीअ साहब इंटरनेशनली तमामु घणियूं कम जूं ॻाल्हियूं ॿुधाई शुरू में ॿुधाई कि भारत जे मुसलमाननि सां कांग्रेस हमेशह उनखे इस्तेमालु कयो ऐं इस्तेमालु करे छॾियो, ऐं मुसलमान हमेशह कांग्रेस खे वोट ॾींदा। पोइ मुसलमाननि फ़ैसिलो कयो त कांग्रेस ईअं छो थी करे, असां कांग्रेस इन करे थी करे जो कांग्रेस सम्झे थी त हिंदुस्तान जो मुसलमान, छाकाणि त कांग्रेस जूं पॉलिसियूं निस्बतनि एॾियूं कटर कोन्हनि, तंहिंजे करे हिंदुस्तान जो मुसलमान बीजेपी ॾांहुं वञी नथो सघे। उहो त कटर आहे, तसबी आहे, भारतीय जनता पार्टी। तंहिंजे करे मुसलमान खे हर हाल में कांग्रेस खे वोट ॾियणो आहे, ॿियो गस कोन्हे, गस न। तंहिंजे करे मलिया साहब चयो त भारत जे मुसलमान उन ज़माने में गॾिजी फ़ैसिलो कयो त अच्छा कांग्रेस असांखे ब्लैकमेल थी करे त हिन सां त असीं गॾिजी कंदासीं। तंहिंजे करे हिकिड़ी इलेक्शन में उन्हनि बाजमात कस खाई सभिनी वञी बीजेपी खे वोट ॾिनो। वाजपेयी कांग्रेस जा तरा कढी वेंदो। कांग्रेस जेका चवंदी असांजा बालकाइनी केॾा वेंदा, जीअं सिंधियुनि खे सम्झिबो आहे बालकाइन, सिंधी बालकाइन पीपुल्स पार्टी जा बच्चा जमूरा उठ जाओ उठ गया, बच्चा जमूरा बैठ जाओ बैठ गए। त ही बच्चा जमूर आहिनि, ॿी गस त खणी कोन। इन्हनि खे पटी आहे, पर हवा पीपुल्स पार्टी न आई त पोइ छा थींदो, पोइ मारिजी वेंदो, तबाही। ईअं मुसलमान खे ॿुधाईंदा कांग्रेस न आई, बीजेपी आई, तबाह करे ॾींदी। उन्हनि वञी बीजेपी सां राब्तो कयो, उन्हनि खे वोट ॾेई बीजेपी खटाए कांग्रेस खे अहिड़ो असरु कयो, पोइ कांग्रेस पंहिंजी पॉलिसी तब्दील करे ॿिए दफ़े। क़ौमुनि जे तारीख़ में को 3-4 साल थोरी मैटर कंदा आहिनि, त हिननि 4 साल में छा थियो क़ौमूं पंहिंजी ही तारीख़ में 50 साल पंहिंजी उमिरि में 4 साल जी अहमियत घटि आहे, पर क़ौम जी तारीख़ में 4 साल भला अची वई बीजेपी त छा थियो, कांग्रेस खे त ज़कत मिली। ईअं दुनिया जा वॾा माण्हू बि कनि, वॾियूं पार्टियूं बि कनि। लेनिन जॾहिं रूस में दाख़िल पियो थियो यूरोप मां, तॾहिं कंहिंजे सां कंहिं फैसिलिटेट कंहिं कयो, उन वक़्त जी जर्मन एम्पायर जंहिंसां रूस विड़ियो वियो, जैसा रूस की जंग पे हली उन्होंने के स्पेशल ट्रेन करे दी। उन स्पेशल ट्रेन में चढ़ी लेनिन रूस में दाखिल थियो। किताब वही पढ़ो 10 days that shook the world या किताब पढ़ो, डॉक्यूमेंट्रीज ॾिसो यूट्यूब ते वही लेनिन ते। उन्होंने छो कयो, उन्होंने जो जर्मनी जो टकराव हो ज़ार सां, त ज़ार के खिलाफ को टकराव पैदा थे तो माण्हू पंहिंजा आर्ज़ी मफ़ाद ॾिसंदा, जेकी नज़र उन्हनि कोन ॾिठी त लेनिन असांखे खीची में पवंदो। उन्हनि ॾिठो आर्ज़ी तरह ज़ार जे ख़िलाफ़ हिकिड़ो माण्हू वञे थो त तहरीक में हलाईंदो, असीं फैसिलिटेट सां। ऐं लेनिन बि कोन बाबा बरसूं पढ़ाई ट्रेन अच कोन वेसूं, ईअं कोन चई बाबा आ वञा तो वॾो मिशन आहे, हुन में ही ट्रेन आर्ज़ी आहे, हुन में जहिड़ी खड़ा रहनि खे मजबूरी हो माण्हू तो वञी चुहनि लाइ था चओ चांकाई शइ सां छा कयो, पोइ दौर बदिलियो। त छा रूस जा हींअर माण्हू लॻा पिया आहिनि त लेनिन ज़िंदाबाद, लेनिन का सराय कोन रहंदासीं, लेनिन असांजो बानी आहे, लेनिन फाउंडर आहे, लेनिन अज़ीम आहे। लेनिन खे पुछण ई कोन था, यादि कोन्हे। उन्हनि लाइ अहम आहे रूस।
लेनन में लेनन तो लख एतिरा लख थोड़ा वॾो असांजो, पर असल ॻाल्हि आहे रूस जो जातो थे चीन में को ज़िक्र ॿुधो था माओ ज़ेतुंग आए चीन चवंदो सोशलिस्ट ग्रुप है, चीन जे लिखे में तो सोशलिस्ट रिपब्लिक ऑफ चाइना, सोशलिस्ट रिपब्लिक माना जमहूरिया, जमहूरिया आएगा पर जमहूरिया माना साम्हूं वारी धुर ॿोली, वन पार्टी सिस्टम हिकिड़ी पार्टी है साम्हूं पार्टी आई है, पर को माओ ज़ेतुंग जो नालो वठनि था जंहिं सॼी माओ ज़ेतुंग आऊं मिलंदो न मूंखे चीनी मिलंदा वियोसि यनान बेजिंग शियान इन शहर में रही है उते जो आऊं पुछां माओ ज़ेतुंग समझा चीनी बड़ा खुश थींदा मुंहिंजे वाता वो ॻाल्हि मुंहिंजी उॾाए वेठी मुंहिंजा कामरेड माओ ज़ेतुंग यस 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 लेट्स टॉक अबाउट दिस ॿी ॻाल्हि त था ॻाल्हायूं माओ जी ॻाल्हि ई गुम करे पाण लॻा पिया लांग मार फलाणो ऐं हितां निकितासीं कोई काफ़िलो वधियो पोइ मथां चुटियूं ॿार पीपियूं पाण लॻा पिया हू माओ मात कढी विया हू पहिरीं लॻा डेंग शाह पंहिंजी जे पोयां डेंग आयो कामरेड डेंग ऐं पोइ हाणे शी आहे जेको सॼो हिन जे इक़्तिसादी तरक़ीअ जे उरूज में हिन शी जो किरदारु आहे जेको प्रेसिडेंट वेठो आहे शी क़ौम जे पोयां कोन लॻनि अमेरिकी खे ॿुधो अथव त जॉर्ज वाशिंगटन हीअ चयो अब्राहम लिंकन ओबामा वियो ओॾी महिल हुनखे ज़रूरत हुई त अमेरिका जो तशब्बुस ठाहियो त कारो अॻुवाण थी सघे थो ओबामा हिकिड़े वरी ज़रूरत पवनि त न हाणे घणो लिबरल थी वियो आहे हाणे हिकिड़ो फाशिस्ट माण्हू अची चूं ट्रम्प खे वठी आया वरी चऊं ट्रम्प घणो करे छॾियो तमामु सख़्तु आहे दुनिया में ठठोली थी थिए बाइडन खे खणी आया हाणे वरी ख़बर अथव अमेरिकी छा था चवनि ट्रम्प पुॼी आहे त अफ़गानिस्तान में ईअं पुॼणा कोन थियूं बाइडन खणी आया हुन में फ़ैसिला साज़ीअ जी कुवत ई कान्हे माण्हू ख़ुशि कोन हूंदो अथव फ़ैसिला साज़ी जी कुवत ई कान्हे बाइडन में तंहिं करे माण्हू हीअं हूंदा आहिनि पलीअ साहब जेम्स हेल साहब मुस्लिम लीग जो देखिए जिना साहब वाला मुझे गाल था बुधन मुझे मर्ज़ से टिकट वगैरह नथा ॾियनि अच्छा ही समझनि था त आम उन्हनि सां गॾु हलण ते मजबूर आहिनि चले नहीं मुंहिंजी पंहिंजी पार्टी ठाही वो जेम्स हेल साहब ॾिठो अच्छा पीपल्स पार्टी सम्झो आहे असां सिंध लाइ बि वाह कोन्हे हाँ वाह छो कोन्हे माना सिंधी ॿिए जेम्स हेल साहब वरी जनरल ज़ियाउल सां मिलियो ज़ियाउल भट्ट आयो मुलाक़ात कयूं कचहरी कयूं हिकमत अमली जोड़ियूं उन वक्त जे DMLAs SMLAs मार्शल लाइन एडमिनिस्ट्रेटर्स वरी सहूलियतूं ॾिनियूं उन वक्त जी पार्टी जे स्टूडेंट लीडर्स खे यूनिवर्सिटी जा लंग्स ॿिया वरी सहूलियतूं मिलियूं मदद थींदियूं छो ॾिठो अच्छा वो ब्लैकमेल थो करे पलीअ साहब ॾिठो अच्छा पीपल्स पार्टी ब्लैकमेल थी करे बि वाह कोन्हे पलीअ साहब जनरल मुशर्रफ सां मिलियो एक्स सर्विसमैन जी इजलास में पलीअ साहब शरीक थियो जनरल चिश्ती जनरल हमीद गुल वरी ॾिठो अच्छा ये था कनि बेनज़ीर वञी ठक करे नवाज़ शरीफ़ सां ARP ठाहियो नवाज़ शरीफ़ चयो अच्छा गुलाम इसाक़ खान असांखे ब्लैकमेल थो करे नवाज़ शरीफ़ वेही रहियो मार्च करे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ उहो इजलास में मार्च कयो वेठो आहे संदसि इत्तेहादी सदर आहे गुलाम इसाक़ खान बेनज़ीर में रड़ियूं बि करे गो इसाक़ गो गो इसाक़ गो गो इसाक़ गो नवाज़ शरीफ़ मार्च कयो वेठो आहे क़ौमी संघ ऐं बेनज़ीर जी पार्टी गुलाम इसाक़ खान जे ख़िलाफ़ नारा पई ऐं गुलाम इसाक़ खान एॾी बेइज़ती ॾिठी ही मूंखे डिफेंड ई कोन पिया थी नवाज़ लीग वारा चयो असीं को तुंहिंजा गुलाम थोरी जो तोसां गॾिया पिया तंहिं करे वॾियूं पार्टियूं इहे ख़बरूं कोन कंदियूं आहिनि आलिम पार्टियूं त असांजो फलाणे माण्हूअ सां सिर लॻे उहे चवंदियूं आहिनि मुंहिंजी क़ौम जा मफ़ाद छा में आहिनि पंहिंजा न ओके परस्त माण्हू चवंदो मुंहिंजो मफ़ाद छा में ओके परस्त माण्हू चवंदो मूंखे हिन मां छा हासिलु थींदो पर जेका आलिम अकाबर सियासी तंज़ीम अॼु वेही रहो सियासी अकाबर तंज़ीम हूंदी सा चवंदी मुंहिंजे माण्हुनि ऐं मुंहिंजे वतन जे फ़ाइदे में छा बंगाली तव्हांखे ख़बर आहे बंगाल में ॿ पार्टियूं उन्हनि ॿिन्ही पार्टियुनि मां हिकिड़ी पूरो पाकिस्तानी आहे ख़ालिदा ज़िया जी ॿी पूरो इंडियन हसीना वाजिद जेका बि ईंदी आहे पॉलिसी होॾां वेंदी ख़ालिदा ज़िया ईंदी आहे पाकिस्तान सां तल्का छुपा थींदा आहिनि हसीना वाजिद ईंदी आहे उहा इंडिया जे हवाले थी ईंदी आहे त रीजन खे सम्झणो पवंदो हाणे मुंहिंजो ताज़ो मिसाल ई अथव छाकाणि रसूल पली जे इहो कोन त ॾिठो त मुंहिंजो मफ़ाद छा में आहे हुन जनरल मुशर्रफ साहब मिली सिंध जे माण्हुनि जी ॻाल्हि कई सिंध खे रोज़गार कोन्हे सिंध खे वसीला कोन्हनि सिंध जो IG कोन थो थिए
सिंधन के इक़्तिदार में मेरिट ते हिसो अदा माफ़ करे बियो छो डाले सिंधन के इक़्तिदार में हिसो कोन थो मिले। नतीजो पीपल्स पार्टी के साम्हूं हिकिड़ी मुतहरिक किरदार ॿियो थियो पाण चीफ जस्टिस सां छो वञी शामिल थियासीं तहरीक में। चीफ जस्टिस पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदड़ न कोन हो पर उहो ॾिनो चीफ जस्टिस मुशर्रफ सां टकराव त इहो कोन कबो आहे त हिन माण्हू में मुंहिंजा इहो बि ॾिसबो आहे त मुंहिंजे क़ौम जे ख़िलाफ़ वधीक ख़तरनाक केरु आहे ऐं घटि ख़तरनाक केरु आहे। पाण आम ज़िंदगी में रुगो भले ऐं ख़राब में चूंड कोन कंदा आहियूं, वधीक ख़राब ऐं घटि ख़राब में चूंड कंदा आहियूं। ख़बर इहा आहे हीअ चिंची बि ख़राबु आहे हीअ सुज़ुकी बि ख़राबु आहे पर हिन मां वधीक घटि ख़राबु कहिड़ी आहे जंहिंमें जल्दी संडे आदम खां वञी पुॼिबो सागर उन चिंची आहे उन सुज़ुकी में चवंदासीं। रुगो हमेशह चूंड ख़राब ऐं सुठे में न हूंदी आहे, घटि सुठे ऐं वधीक सुठे में हूंदी आहे, घटि ख़राब ऐं वधीक ख़राब में। त हाणे इहा ॻाल्हि शुरू किथां थी? अफ़गानिस्तान। हाणे अमेरिका पहिरीं अफ़गाननि के ख़िलाफ़ सॼे दौर में रूस जे ख़िलाफ़ मदद कई, पोइ वरी 9/11 थियो अफ़गानी ख़िलाफ़ थी विया अमेरिका जा, अमेरिका हुन ते बमबारी कई विड़िया चयो त अलक़ाइदा आहे। वरी ओचितो ॾिठा थियो कतर में जेको ओचितो थियो आहे साल ॾेढ अॻु में कतर में ॾिठा थियो आहे तालिबान ऐं अमेरिका जो जेको हक़ानी साहब हींअर अहम कमांड जी पोस्ट ते आहे उहो पाकिस्तान खे इलाही वेझो रहियो आहे जेको तालिबान में अहम ताक़तवर जेका पोज़ीशन में आहे। गनी ब्रदर जेको आयो आहे हुन सां ॻाल्हियूं ॿोलियूं सॼो अमेरिका करायो, हुनखे जेल मां आज़ादु अमेरिका करायो जेके हींअर वरी ताक़त आहे। कुझु ॾींहं अॻु में चयूं त असांखे ख़बर ई कान्हे अलाए कीअं तालिबान अची विया। कल्ह राति चयो अथनि त असां तालिबान सां इंटेलिजेंस शेयर पे कई त किथां किथां ख़तरो आहे। राति ॻाल्हायो अथनि त तालिबान खे तस्लीम करण लाइ मुख़्तलिफ़ मुल्कनि सां ॻाल्हियूं हलनि पियूं, अमेरिका थो चए त आलमी ताक़तुनि जा मफ़ाद पंहिंजे मुल्क सां हूंदा आहिनि। तोड़ कंदासीं फलाणो बाइडन सां सिर लॻे, बाइडन सां जान ॾींदासीं, बाइडन सां रूह जो राणो आहे। इहे सिंधी माण्हू ख़बरूं ग़लति कंदा। शहीदनि जो कब्रिस्तान अगरि ॿुधो अथव बाबा इंडिया में वञी पुछो भला शहीदनि जो कब्रिस्तान आहे छो? इंदिरा गांधी क़तल थी वई, राजीव गांधी क़तल थी वियो, संजीव गांधी मरी वियो, मां ॿई पुट। शहीदनि जो कब्रिस्तान को वोट ॾियो कांग्रेस खे ख़बर ॿुधी अथनि न। कैनेडी क़तल थी वियो, अमेरिका में को शहीदनि जो कब्रिस्तान JF कैनेडी क़तल थी वियो, शहीदनि जो कब्रिस्तान आहे। उनजी ज़ाल बेटी जेको ॾिन आई हुन ॿिया आयूं उॾाई ॾियो अमेरिकी नोटरी कोन अथनि। ही श्रीलंका में शहीदनि जो कब्रिस्तान, हसीना वाजिद, कॾहिं ख़ालदा ज़िया घटि हुजे कॾहिं हसीना वाजिद घटि। इहे शहीदनि जो कब्रिस्तान आहे, फलाणो हलियो वियो आहे। मूंखां कल्ह हिकिड़े TV चैनल पुछो, पुछंदे ई ॻाल्हि शुरू था कईमांसि, बाबरा परेशान थी वई, पोइ ॻाल्हि पुछा कई, मूंखे चईं फलाणा फलाणा मसइला। मुंहिंजो त सम्झ हिकिड़ी बस आहे उनखे लौंग ख़ान वलद किरण ख़ान हलायो, पोइ रोज़ केॾी महिल टायर आट भञियो अचे, केॾी महिल भित में हणियो अचे, केॾी महिल कुते ते चाढ़ियो अचे, केॾी महिल मुसाफ़िर मारियो हुजे, केॾी महिल टायर बस्ट कराए छॾे, केॾी महिल AC बंदि करे छॾे, यको पियो हणे 12 सालनि खां। ऐं तव्हीं चओ था त हीउ जेको लौंग ख़ान आहे इहो मुंहिंजो पीउ ड्राइवर किरण ख़ान शहीद थियो। हाणे जेॾी महिल सवाल था पुछो त पोइ पैसेंजर खां था पुछो त ॾे ख़बर बस केॾा पहिरीं छा पियो करे, पैसेंजर ड्राइवर त बचाई कोन था। त ड्राइवर त सिंध जो 12 सालनि खां ऊपर न कयो ड्राइवर, बस जे पैसेंजर खां पुछो ॾे ख़बर बस झल अबाई छा पिया कयो, बस ॾिसो भई वरी लॻण पई वञे, वरी ॾिसो अबा ड्राइवर खे हटाईंदे त बस कोन लॻंदी न। ड्राइवर त हुकुमरान त साॻियो वेठो आहे। त अमेरिका छा कयो? तालिबान हटाए, हू हटाए, गनी हटाए, तालिबान खे हटाए, तालिबान सां ॻाल्हियूं ॿोलियूं करे हाणे तालिबान जी ॻाल्हि। छाकाणि अमेरिका जो वरी वॾो ख़तरो हुन लाइ अची वियो दाइश, उन सां विढ़ण लाइ तालिबान जी मदद ज़रूरत आहे। दाइश तालिबान ते हमला शुरू करे न। इंडिया जी खरबे रुपयनि जी दौलत हुई, सीड़प हुई अफ़गानिस्तान। जॾहिं ही गनी जी हुकूमत हुई तॾहिं अफ़गानिस्तान इंडिया जी झोलीअ में, उनजी इंटेलिजेंस एजेंसी NDS राह सां गॾिजी कमु कंदी, CIA गॾु हूंदी, पाकिस्तान में वाक़िया कराईंदा। हाणे पाकिस्तानी ख़ुशि थियनि त हुन जाम छुटी। हाणे आहे फिरी गिरी इहो आज़ादु पंहिंजी गिची में, पंहिंजी गिची में छो आहे जो तव्हांखे ॿुधाइनि सभ खां वधीक उन्हनि जी ॿोली ॻाल्हाईंदड़, उन्हनि जा हम ज़ुबान,
उन्हनि जा हम कल्चर माण्हू हिते वेठा आहिनि 24 साल शनाख्ती कार्ड रखनि। इन सॼी सूरत हाल में सिंध जी कमज़ोरी कहिड़ी आहे? जो तव्हांजी ड्राइविंग सीट ते तव्हांजे कमांडिंग पोजीशन में पीपुल्स पार्टी वेठी आहे। उहा पीपुल्स पार्टी टके टी पैसे ते ब्लैकमेल थी थिए। उनजे माण्हुनि ते केस आहिनि करप्शन जा, उनजे माण्हुनि ते केस आहिनि ज़मीनुनि ते कब्ज़नि जा, उनजे माण्हुनि ते केस आहिनि पाणीअ जी चोरीअ जा, FIA जा, नेब जा, एंटी करप्शन जा। उहे पुछंदा त उन्हनि खे फाइल ॾेखारींदा। को पाण खां कर्ज़ी हुजे सो पाण खां चई सघे न मूंखे इज़त ॾे, मूंखे फलाणी ॾे। जेॾी महिल ईंदो चवंदा भाई ॾिस तोखे अॻु में मुंहिंजो कर्ज़ु आहे, बंदी खोल, बंदी घणो कर्ज़ु आहे? 62,000 रुपया। तो 62,000 रुपया ॾे तूं ले करे कोई। त जेको पीपलो पंहिंजो भाउ आहे प्यारो जिगर, उन ते केस आहिनि। उन्हनि खे चवंदा बेच ॾींदो, न बेच ॾियां थो। अबा पहिरियां भाई ॾिसंदो 50 सैकड़ो शेयर तो जो आहे, जहाज़ तोखे असीं ॾियूं, लाहौर में बंगला ठाहिराए ॾियूं, वरी केस अब पानी सही रिसा में पानी को यस तो ये सबसे केस है अफगानी यस आने बोझदार इनकार करके दिया लाहौर में ना जो केपी के एक धनी है ना दिया से चमड़ा गया मैंने अफगानी सब थे एमबी सिंध जे गोठ चप्पे दे वेठन टाल प्लाजा में वेठन ए बे पासे हुकूमत मरकज में के इमरान खान माण्हू जो रुगो इहो हुअणु काफ़ी आहे छा? त माण्हू शिकिल सूरत में कीअं आहे, कत कीअं आयसि, पासपोर्ट कहिड़ी थो पाए, ईमानदार छा कंदो? तव्हांखे चवनि त तव्हांजे पुट खे ट्यूशन पढ़ाइण ईंदो, हिनखे फिज़िक्स जो टको पवंदो अचे, बसि माण्हू ईमानदार छा कंदो? फिज़िक्स जो ट्यूशन ॾियणो आहे, फिज़िक्स कान थी अचेसि, बाक़ी माण्हू ईमानदार। चौकीदार आहे, माण्हू ईमानदार आहे, बाक़ी ओजागो कोन पुॼंदो। ओजागो कोन थो पुॼे, बाक़ी चौकीदार आउट ई कंदो। छा कंदो चौकीदार? इमरान खान माण्हू ईमानदार। बाबा माण्हू ईमानदार हिन करे जो इक़्तिदार मिलियो कोन थो सघे। हाणे मिलियो हाणे ख़बर पवंदी। ऐं ॿियो ईमानदारी रुगो इहा आहे जो पाण न खाए, संदसि सॼो राज भाग खाईंदो हुजे, हुन मां ख़र्चु हलंदो हुजे। पोइ इमरान खान ॿ थिया मथे। इमरान खान फारूक नसीम या जेके फारूक नसीम जंहिं शोबे सां लॻा पियल आहे हुनजा माण्हू सभु मिलियल हिकिड़े धक सां हींअर 16,000 माण्हू कढी वई। 12,000 या 11,000 मसंद जा माण्हू उहे मेरिट जे बिना थिया हूंदा, सिफारिश ते थिया हूंदा, उहे वॾनि माण्हुनि जा पुट हूंदा। सुई गैस में, PSO में, पाकिस्तान स्टेट आयल, स्टेट लाइफ में, इंटेलिजेंस ब्यूरो IB में, ॿियनि कई खातनि में ये 11-12,000 सिंधी मुलाज़िम। उन मां के मेरिट का सवाइ थिया हूंदा, के पैसा जी नौकरी वरितियूं हूंदियूं, के जियाला हूंदा, के चमचागिरी कई हूंदी, कुझु बि। पर इहे 12,000 माण्हू 90 जे ॾहाके में आया, उन्हनि खे 2021 में था कढो। ऐं उन ॾहाके में त पंजाब में KPK जा माण्हू आया हूंदा सिफारिशुनि ते, नवाज़ शरीफ़ रखिया हूंदा, उन्हनि खे त कोन था कढो कंहिंखे था कढो कंहिंखे पिया था कढो उन्हनि खे पिया था जेके सिंधी सो कढो कंहिंखे था सिंध खे पिया कढो, सिंध जे माण्हुनि खे पिया कढो। तंहिंजे करे सिंध जे माण्हुनि खे छो पिया कढो? इन करे जो उन्हनि जी जाइ ते ॿियनि सूबनि जा माण्हू कढी। इहे 12,000 नौकरियूं खणी KPK में, इहे 12,000 खणी इमरान खान साहब चवे त असां 12,000 मेरिट ते कोन्हनि। जज साहब चवे इहे 12,000 असीं बदीन मां, शिकारपुर मां, नौशहरे मां, उमरकोट मां, वारह मां, लाड़काणे मां, कंबर शहजादकोट मां खणूं था। ही 3-4 नौकरियूं हर सिरे असांजे हक़नि ते। तव्हां मेरिट सिंध जी नौकरियूं खणी मेरिट ॾींदो। बहरिया जी ज़मीनुनि ते रुगो बहरिया ही जेको पाण 4 नुक़्ता पिया खणूं, बहरिया, जुल्फ़िकाराबाद, हिन हाईवे ते ॿियूं ज़मीनूं, वॾेरनि जूं कब्ज़ा कयल ज़मीनूं, फॉरेस्ट जूं ज़मीनूं, कचे जूं ज़मीनूं, उन्हनि सभिनी ते कब्ज़ा आहिनि। पाण इहो नुक़्तो खणी तहरीक पिया शुरू कयूं सिंध में त सिंध जे ज़मीनुनि ते सूबाई वफ़ाक़ी हुकूमतूं, बिल्डर ऐं ॿिया समूरा फोरम्स कब्ज़ा ख़तमु कनि। सिंध जूं ज़मीनूं सिंध जे माण्हुनि जूं आहिनि ऐं
ऐं रुॻो हिन हुकूमत जूं न, हिन दौर जूं न, असांजूं बि न। असां वटि आरज़ी, असां वटि हर शइ आरज़ी आहे, ईंदड़ दौर जी शइ, ईंदड़ ज़माननि जी, असांजे ईंदड़ नसलनि जी शइ, असीं उन्हनि खे ॾेई ॾींदासीं। जीअं गैस आहे, हवाऊं आहिनि, ऑक्सीजन आहे, वण आहिनि, इहे रुॻो असांजा कोन, असांखां पोइ असांजे बचनि जा। तंहिंजे करे इहे ज़मीनूं सिंध जूं, इहे नौकरियूं फ़र्दनि खे कोन पिया ॾिसूं त कंहिं वटि हुयूं। इहे 12,000 नौकरियूं सिंध जे माण्हुनि वटि हुयूं, उन्हनि 12,000 ख़ानदाननि जूं हुयूं, उन्हनि 12,000 माण्हुनि जे मिटनि माइटनि जूं हुयूं। इहे लखे घर थिया, उन्हनि लखे घरनि खे तव्हां कॾहिं उन्हनि खे ॿुधायो सही। लॉ में चइबो आहे फिएट जस्टिटिया रोएत कोएलम, लैटिन प्रोवर्ब आहे, लेट जस्टिस बी डन दो हेवंस में फॉल। इंसाफ़ थियणु खपे, भले जन्नतूं अची ज़मीन ते छो न किरी पवनि। इंसाफ़ कयो। आदि आल्टरम पार्टम, नो पर्सन शुड बी कंडेम्ड अनहर्ड। कंहिंखे ॿुधण खां सवाइ उनजे ख़िलाफ़ फ़ैसिलो न कयो। हर शख़्स खे फेयर हियरिंग ॾियो। ॿुधो ई कोन वियो, सरकारी वकीलनि खे ॿुधो ई कोन वियो। जिन माण्हुनि खे हिकिड़े पेन जे स्ट्रोक सां कढियो वियो आहे, उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी कान वई। कीअं कढी वई? जेॾी महिल अचे जेको माण्हू हुजे, आख़िरी ॾींहं ते जेके वण ते कढी सिंध जे माण्हुनि खे ज़मीनूं आइलैंड्स था ठाहिनि, जज़ीरा। बाबा हिकिड़ो दुनिया में लॉ आहे, जंहिंजे लॉ जो नालो आहे इंडिजीनियस राइट्स ऑफ इंडिजीनियस पीपुल, यूनाइटेड नेशंस जो डिक्लेरेशन आहे 2007 जो। उनजो क्लास 8, उनजो आर्टिकल 2, उनजो सब क्लास 2, कंहिं बि असुलो के रहवासीअ खे पंहिंजे ज़मीनुनि तां बेदख़ल करणु, उनखां ज़मीनूं खसणु, इहा अक़वाम मुतहदा जे कानूननि जी भञकड़ी आहे। इहा पाकिस्तान जे आइन जी भञकड़ी आहे त 4 सूबनि में हिकिड़े सूबे ते वञी मुसीबतूं खड़काए, बाक़ी 2 सूबनि ते हुजनि। इहा बि आर्टिकल 25 जी ख़िलाफ़ वर्ज़ी। पर इहो आर्टिकल विझी केरु वियो आहे? आर्टिकल 15 त पाकिस्तान जो को माण्हू किथे वञे ऐं किथे वञी मिल्कियत वठे। आर्टिकल 23-24 इहो त पंहिंजो प्यारो ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब विझी वियो आहे, किथे वञी मिल्कियत वठो 23-24 में। आर्टिकल 15 केॾा वञा वञो। पोइ हुन जो नतीजो कॾहिं डॉक्टर आसिम वेठो आहे, कॾहिं पंहिंजो नायब साहब सेनेटर ते वेठो आहे, कॾहिं पंहिंजो प्यारो रहमान मलिक साहब सिंध मां सेनेटर ते वेठो आहे। उहो सबबु इहो आहे जो तव्हांजी ज़मीन हवाले कई वई, लिखी पढ़ी। तंहिंजे करे ज़मीनूं अफ़गान आबादकारी, अफ़गान आबाद नथा थियनि, ताजिकिस्तान बॉर्डर ते नथा वञनि, उज़्बेकिस्तान नथा वञनि, ईरान में नथा वञनि, चीन में बॉर्डर ते अथनि। मदद त सभु कनि पिया, चवंदा दिलि असांजी खुली आहे, कुशाद दिलियूं खणण लाइ केरु तयारु कोन्हे। अचनि सभु हेॾा था, खणण लाइ लाहौर बि तयारु कोन्हे। सभ खां वेझा लाहौर बि कनि, पाण खां पाण परे लाहौर भरिसां अथनि, लाहौर खे त कोन ॾिए। अञा भरिसां पिंडी अथनि, उहो त कोन था खणनि। KPK जा सभु शहर उन्हनि जा हुअणु खपनि। कैंपू वञी हणंदा, असांजा पश्तून दोस्त वेलकम कनि, उहो त कोन था खणनि। भला सऊदी अरब भलो पाक असांजो मुक़दस मुल्क आहे, उहो सभिनी दुनिया जी मदद कंदो आहे। उहो आबाद नथो करे बिहारियुनि खे, अफ़गानियुनि खे। रोहिंग्या मुस्लमान बर्मा में आया, सऊदी अरब नथो आबाद करे, UAE नथो आबाद करे, ईरान भला ॿियनि खे चयो पंहिंजे शिया बिरादरनि खे खणी सभिनी भाउरनि खे आबाद करे, सऊदी अरब खणी सुन्नी भाउरनि खे आबाद करे, नथा कनि। छो? भरिसां कतर वेठो आहे, नथो आबाद करे। बहरीन वेठो आहे थोरे पंध ते, उहो नथो करे। इंडिया जा अरबे रुपयनि जी हुन इन्वेस्टमेंट कई आहे, इंडिया में 20-25 करोड़ मुस्लमान उहे नथा आबाद कनि। बंगालियुनि रोहिंग्या खे बॉर्डर ते बंदि करे अंदरि अचणु कोन ॾिनो। चयो रोहिंग्या बर्मा बॉर्डर ते अथनि, बर्मा ऐं बांग्लादेश गॾिया पिया आहिनि, अचणु कोन ॾिनो। चयो बाबा असांखे न खपनि। बाक़ी हूअं सिर तोसां लॻे, दिलि जा ख़ुदा आहिनि तोसां, बाक़ी कम हलिया वठो, बाक़ी तोसां सिर लॻे। पंहिंजा पाण हिक ॿिए खां पोइ परे कोन्हे, ॿार बाक़ी हेॾा अचणु कोन ॾींदासीं। बाक़ी सिंधी जेके आहिनि से चश्मे पर राति जो वेठा आहिनि, ऐं सिंध हुकूमत उन्हनि खे लेबर जा फ्लैट ख़ाली कराए पई ॾे। कराची में बोर्ड मुतासिर आया, तव्हांजा कदकोट जेका बि बात गोठकी, सिजावल, सूरजाणी, फलाणा, इहे सभिनी खे टपड़ ॿधाए, खार वारा पाणी पीआरे, उन्हनि खे चयो वतन कार्ड वञी वठो। कदकोट वेंदो वापसि, पोइ मिलंदो वतन कार्ड जा पैसा। हिते कराची में कोन। तंहिंजे करे सिंध सां इहा साज़िश पई थिए। नौकरियूं खसी वियूं, अफ़गानी आबाद पिया कनि, सिंध जूं ज़मीनूं खसी वियूं ऐं सिंध जो पाणी पुठियो, सिंध सुके पियो। अहिड़ो कमु वेठा कनि। हिसाब हिकिड़ी हिसाब में पाणी चोराए,
वापडा की मदद से ॿियो सिंध जो वॾा खरबपति वॾेरा ऐं ज़मींदार इक़्तिदारी हुआ उन्हनि जा वाटर कोर्स हलनि पिया पुछड़ी में हुजनि मोड़ में हुजनि उन्हनि जा धिका लॻा पिया आहिनि उन्हनि खे फुल पाणी मिले पियो उन्हनि खे निजा पंहिंजा अलॻि धार वाटर कोर्स कढी ॾिना अथनि उन्हनि जे लाइ शुगर बिलुनि में तमामु सस्ते अघ ते आहे उन्हनि खे कणिक जा बारदाना मिलनि था भुटियुनि जा अघ उन्हनि जी मदद सां तय थियनि था सिंध जे आम आबादगार ते तबाह हाणे हिननि सभिनी जो हल तव्हीं आहे तव्हीं क़ौमी अवामी तहरीक उहा पार्टी आहे जेका जिन खे ख़बर घटि हूंदी तव्हांखे ख़बर आहे कि बहिराणे जो मामिलो कंहिं खयो पे बेचनि ते बेदारी मार्च करी ॻोठ ॻोठ केरु निकितो पोइ संत जे माण्हुनि जी बदनसीबी आहे कि उन्हनि खे यादि न रहंदो आहे उन्हनि खे यादि ई कोन्हे त रसूल अकमल जो कोट लखपत जे तारीख़ कमरनि में बंदि हो ऐं बंदि पोइ पर पुराणी तारीख़ न 79 खां बंदि हो 86 में आज़ाद थियो 88 में छठ जे माण्हू हुनखे वोट कोन ॾिनो ऐं बाबू गुलाम हुसैन खे वोट ॾिनो पलीर साहब खे 9000 वोट ॾिनो बाबू गुलाम हुसैन खे 52000 वोट ॾिनो जेको माण्हू कोट लखपत जे कैद खाने में पियो जंहिंजो अखियुनि जो नूर ते वियो हिते ते लिखंदा हुआसीं रसूल अकमल जे अखियुनि जो इलाज करायो उनखे 9000 वोट बाबू गुलाम हुसैन खे 52000 वोट जीएम सईद जो लॻो पियो सिंध जे माण्हुनि जे हक़ लाइ उनखे हाराए मलिक साहब खे कढाए शेख अब्दुल मजीद सिद्दीक़ी के हाराए सोमे ज्ञानचंदानी के हाराए भगवान दास ठेकेदार के खट रहे जाम साकी के हाराए यूसुफ लगारी के हाराए जेके माण्हू सुधरिया माण्हू हुया उन्हनि सभिनी खे हैदर जतो ई हाराए जेको असिस्टेंट कमिश्नर डिप्टी कमिश्नर के लतणी हारन लायो सिंधी माण्हू ॾिसो टके जो फ़ाइदो टके जो ख़सीस तरीन फ़ाइदो वो मिलो कोन मिलो आया साहब कुएं में 1000 रुपये ॾेई फलाणो वसीला लॻो आया साहब 200 ॾिना फलाणे 10000 फलाणे जे घर वियुसि उते 3 डिशूं हुयूं साईं दाल सिंधी माण्हू कीअं कंदो साईं होॾा दावती खा पुछाओ साईं कुकुड़ सियल अलॻि गोड़ अलॻि मच्छी तरियल अलॻि मथां मिठो चांहि वरी जी आइस्क्रीम खाई वञो हेॾा सारा कम कई हाणे त तोबाम थी वियासीं हाणे कपड़ भले सभु खणी वञे सिंध विकिणी करे वसीला विकिणी करे मच्छी अलॻि तरियल हुई कुकुड़ अलॻि तरियल हो मखण लॻल हो बुसरी सुबुह जे नाश्ते में बुसरी बेटा न नवा बात ये फोटो रखंदा हूंदो फलाणे दोस्त लाइ वियासीं बुसरी मिली फलाणे जाॻे मच्छी मिली राति ही शइ खाधी अथमि राति ही माल खाधो अथमि ज़िक्र सॼो हाल खाधो केरु मूंखे खाराए पर सिंधी माण्हू ख़ुशि आहियूं कपिड़ो फलाणो कपिड़े जो गिफ्ट ॾेई वियो तंहिंजे करे सिंधी माण्हू टके जो बाबा शादी न आयो कुलोर में फाता लागू न फाता फाता देखो अब फाता देखो अब शाबो फाता दे अब वो तो बैठा है करे तो सब मरो तो सबरी जी फाता दे वो तो बैठा है हुकुमरान तो सब मरो मंजो छड़ो तो आप फाता लाचा असी तो कोता जो असी तो समझा मानो आबाद ने कोई जो जीरा रन को कोरोना में न मरन को हेपेटाइटिस में न मरन को पोलियो में न मरन को एड्स में न मरन जेके सब बीमारियों सिंध में रेबीज में न मरन वो तो चवंदा मरो है फाता गई फाता ऐसा दिमाग पड़े वेठा फाता गए हाणे जेकर फाता वतनकार हुकूमत पराई पहिरीं हुकूमत नवाज़ शरीफ़ जी सिंधियुनि जे अकुल जी अठुपाई ॾिसो रसूल बख्श पली जो विड़े ऐं 2 सालनि खां पोइ अचे त ॻाल्हि विसरियो वञे त कोट लखपत में कयो ऐं जीएम सिंध विड़े विसरियो वञे सूरह बादशाह विड़ियो फांसी चढ़ी वियो विसरियो वञे हैदराबाद जतो विसरियो वञे ख़ालिद महमूद सूरह विसरियो वञे बशीर कुरैशी विसरियो वञे ग़ज़ाला विसरियो वञे लतार उन्हड़ विसरियो वञे नवाज़ कंदराणी आशिक़ जुड़ेजा सभु विसरियो वञे पर इका रीर जो न जेका ये था न भाईचारे जो क्वेश्चन क्वेश्चन जी अति के भेड़ काट दे वे हमने 10000 आया भेड़ जो हुकूमत आई काने 50 साल का नवाज शरीफ उन का पीटीआई किया वफाक में बजट तो होता जो चन भेड़ जो काट आयो न 10000 मिले कतार में वीडियो लक्ष्मी जो जीप था सदी मानो पिलन जिन वट कोयलो आ जिन वट गैस आ जिन वट पेट्रोल आ पिलन ए लीडरशिप केड़िया सद में लीडरशिप केड़िया लीडरशिप आई आ ये गाल को तो क्या 200 साल में लीडरशिप अड़ी थी जो जलसो जुलूस निकलंदो मानो बधा पे आंदा 100 साल लगे लीडरशिप उन में तो घोड़े गाड़ी से चढ़ी सब भरी हुई थी सही लीडरशिप भरी मानो बधा पे अलाउद्दीन खिलजी सा जड़ो पे लीडर ॾह पार्टियुनि जा वो सब पंहिंजे घोड़नि जे बगेर में चढ़ी टोड़ंदा हिकिड़े शहर मां ॿिए शहर मानो बधा हिकिड़ो जो
तो तलवार सां पढ़ंदुसि, ॿियो चए थो लठ हणंदुसि, ॿियो चए थो अञा लठ कोन हणंदुसि, ॿियो चए थो फ़िलहाल तलवार वठण लाइ ज़मानत थो करायां, ॿियो चए थो न तलवार पेश थो कयां, ॿियो चए थो न तलवार घर पियो खणी थो अचां। ऐं सभु गॾु तलवार ते बि इहो फ़ैसिलो कोन्हे त तलवार खणी अचिबी या घर खणणु वञिबो या मथे महीने खणबी या हिन हफ़्ते खणबी या तलवार जे लाइ वरी ज़मानत कराइबी तलवार वारी दुकान ते। का फ़ैसिलो का अकल बकल कोन्हे। हा भई इहा अकल अथनि, हिन मूंखे हथु कोन ॾिनो, हिनखे अचणु कोन ॾींदसि। हिन पार्टी हिन धुर मूंखे अॻियां कुर्सी ते ॿी वरी ते वेही रहिया टंग हिकिड़े मूंखे ईअं चयो हिकिड़ो उस्ताद हो, मूंखे चई साईं तव्हां फलाणे जाइ ते टंग ते वेठा आहियो त ॻाल्हायो पिया उहे जेका ख़ल्क़ पोयां बीठा आहिनि उनजो अंदरि घुसणु जेका ॿी लीडरशिप हुई उनजे पोयां जेके माण्हू वेठा हूंदा आहिनि चयो उहे सभु पहिरियों उगाड़े त टंग ते वेठा ॻाल्हायो, हुननि जे वीचारनि में प्रताप थी विया हू सम्झनि था तव्हां सॼी ख़ल्क़ कयो त ख़ल्क़ ई वेठी ॻाल्हाए त अहिड़ी ख़ल्क़ पैदा थी आहे। हिन मूंखे हथु कोन ॾिनो, क़ौम बि विड़े, माण्हू पिया मरनि, माण्हू जे ज़मीनुनि ते हिन मूंखे हथु कोन ॾिनो, हीउ फलाणो कोन आयो, हिन जो सेकेंडरी माण्हू आयो हो, हिन जो मुख्य माण्हू अॻे हिकिड़े ॾींहुं कोन आयो हो, हिन जो मुख्य माण्हू ॿिए दफ़े आयो हो, हिन हथु कोन ॾिनो, हथु कोन ॾिनो हाणे तूं हिमत कर, हाणे त भॼी वियो। हेॾी महफ़िल बचाए मिले पर हणी लत गटर में हूंदी आहे न, हणी लत पंहिंजो खीर ॿारींदी आहे, ॿिए जो ॿारींदी, हणी सभु कपड़ पूरा करे हिकिड़ो वॾो मौक़ो वठी उन मौक़े खे काउंटर प्रोडक्टिव करे रुॻो माण्हू में मायूसी फैलाए। तंहिंजे करे हिकिड़ियूं पार्टियूं सद में आहिनि, जिन जो गुज़र हिन ते न आहे त असीं छा था कयूं, गुज़र ही विड़की में मायूं ऐं ॿार कोन हूंदा आहिनि या करे करे मर्द हीअं ॾिसंदा आहिनि, पाण करे ॾिठूं हाणे में छा थी थिए, हा अच्छा पाण माण्हू में हिन छा कयो आहे, हिन जी शादी में छा, हा पाण में हिन जोड़ो खड़ो वरितो, हा हीउ फटफटियो थी वियो, कहिड़े ॿियो फटफट ॻाढ़ो आओ ॻाढ़ो फटफट वठंदुसि। त सद में हिकिड़ियूं पार्टियूं आहिनि जेके सॼो ॾींहुं क़ौमी आवाम ते हा हीअ कयूं, सुबुह जो उथनि था क़ौमी आवाम ते छा कयो, जो गुलाब जामुन खाधो, कमाल आहे गुलाब जामुन खाई करे, गुलाब जामुन खे खाइबा आहिनि, कारा गुलाब जामुन सड़ियल कोलेस्ट्रॉल वारा वरी चवनि न गुलाब जामुन रसगुल्ले में कोलेस्ट्रॉल, रसगुल्लो कोन बिस्किट तबाही करे छॾी आहे, सिंधी का बरणी का बिस्किट ठाहिनि, अब बिस्किट कोन खाली चांहि तबाही कई आहे सिंध जी। जेको तव्हां कमु कंदो उहो सुबुह खां शुरू थींदा तव्हां ऐं भले इहे लॻा पिया वञो, हिन में परेशान न थियो, सिंध जूं इहे धुरियूं भले प्रोएक्टिव थियण जे बजाए रिएक्टिव थियो त तव्हांजे पोयां लॻी पियो, तव्हां हुनखे वधारो न कयो, हू सुसम छो पिया जो हुननि जो को दीन ईमान मंशूर आइन कोन्हे, तव्हीं वधो छो पिया जो तव्हांजो प्रोग्राम आहे तंज़ीम आहे को मंशूर, पर जेकर तव्हीं बि ईअं हुजो रोज़ सुबुह जो ॾिसो त ॿियो छा पियो करे तव्हांजो बशरी हो। तंहिंजे करे हीअ जेका पघार थियल हाणे ॾिसो हाणे किथे वञी पहुता, हाणे फलाणी ज़मीन ते कब्ज़ो थी आहे, उते फलाणो माण्हू विढ़ंदो, फलाणी पार्टी उन पाण विढ़ंदी, हाणे पार्टियुनि खे अची पहुचायो अथनि तंज़ीमुनि खे, पार्टियुनि खे, गुरोहनि खे जो आया लतीफ़ अली जी मोटरसाइकिल चोरी थी वई आहे, अल्ताफ़ कासमी, शौकत अग्रवाल, मज़र राउल जो रोशन करनाणी प्रेस क्लब हैदराबाद में वेठा आहिनि, बयान पिया रखनि, मजीद बुगे जी पोस्टर किया, आयात अली जी मोटरसाइकिल वापस करे ॾियो, लॻा पिया आहिनि आयात अली जाइज़ हुई कान हुई, फलाणो हुंडा वारे कागज़ ॾिना, हुंडा वारे कोन ॾिना, मर्कज़ी लीडर संजाणी तरीक़े जी अदी ज़ीनत समूरी प्रेस कॉन्फ्रेंस मोटरसाइकिल जा कागज़ न सलियनि, आयात अली जी मोटरसाइकिल खणी विया, हिते वञी पुॼायो पार्टियूं वञी हिते फसफरे ते केस हणाइण वारियूं थियूं, तंहिंजे करे हिन ॻाल्हि खे छॾे ॾियो, तव्हीं वॾनि कमनि में लॻा पिया, तव्हीं ॾिसो पिया त कीअं संतनि हेॾा वॾा इतिहाद ठाहियूं, उन पंहिंजनि माण्हुनि खे अकेलो छॾे कीअं हलायो, उन्हनि ते केस पिया, उहे वीचारा दर बदर उन्हनि ते केस मौमजोई कराए, सिंध जो केस ख़राब करे, दहशतगर्दनि खे मुतहद करे, ही पाण कॾहिं वही है, हाणे वो दहशतगर्द आर्गेनाइज कर वो जब देखो किस तरह हमला किया, फलाना अभी हमारे घरों पे हमला करेंगे, फलाना वो आर्गेनाइज करते ही टकरानी वही है, कौन किया वो कुछ तो बीमार है, कुछ तो टंग में धक्का लगा है, कुछ तो मुड़े लगा है, कुछ तो चुट पेजी हुई है, आयुष के पर चुट पेजी हुई, कौन है ये भाई है, तभी आयो वैन गॉड, तभी आयो जो कि समझो था अफगानिस्तान में छा है, तभी आयो जो कि समझो था अमेरिका छा क्यों करे, अमेरिका अपनी पॉलिसी की तब्दील क्यों करे, चीन को कैसा बढ़े तो चीन चलो तालिबान सकते, तालिबान मजहबी तरह खुद चीन के खिलाफ है, मजहबी हवाले से चीन जो भी नुकते नजर, रूस को संदेह वाले कबूल करे तो बाबा न तालिबान तभी आसान था बड़ा होता है जंग दी थी, तभी साड़ी आयो जिन नजीब के लड़का हो, रूस लोग बना बोलो तो तभी साड़ी आयो जिन नजीब के लड़का हो का आजाद जमानो क्यों हिन दौर की बात करो, हिन दौर में रूसी आवाम के फायदे में छा है, उन जो हिसाब किताब जो मौके में करेगा वो कर मिल सके तो हिसाब किताब करेगा,
पर हींअर मौक़ो न आहे त रूस वेही चए मेणा ॾे, चीन वेही मेणा ॾे, असीं इनकलाबी आहियूं, तव्हां अमेरिका जा वेठा हो। न, हुननि जा पंहिंजा तंज़ीमुनि जा, पार्टियुनि जा, मुल्कनि जा पंहिंजा अवामी मफ़ाद हूंदा आहिनि। का वफ़ा दोस्ती कोन हूंदी आहे। मुल्कनि जी, क़ौमुनि जी, सियासी पार्टियुनि जी, इदारनि जी, नज़रियनि जी का सियासी दोस्ती कान हूंदी। उन्हनि जो वास्तो हूंदो आहे त उन्हनि जे क़ौम, उन्हनि जे वतन या उन्हनि जे इदारे या उन्हनि जी तंज़ीम जे मफ़ादनि में जेको मफ़ाद में अमेरिका करे थो, चीन करे थो, पाकिस्तान करे थो, सभु मुल्क कनि था। तंहिंजे करे इन सॼी सूरत हाल में इमरान ख़ान जी हुकूमत मुकमिल तौर ते ज़मीनुनि ते पीपल्स पार्टी ख़ुदि ज़िम्मेदार, उन वरी वफ़ा कोन्हे जेके पहिरियां आहिनि ज़मीनूं, उनमें वरी सिर्फ़ु पीपल्स पार्टी ज़िम्मेदार। पाणीअ जी खोट में सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमतूं ॿई शामिल, सदरी तालीम जी तबाही में सूबाई वफ़ाक़ी हुकूमतूं ॿई शामिल। इहे सभु गॾु पाण खे इहो सम्झणो आहे। ऐं हिन खां मुख़्तसर ॻाल्हाए सघियुसि, पर हेतिरे वक़्त खां पोइ मिलिया आहियूं, तंहिंजे करे इहे सभु शयूं तव्हांजे साम्हूं वज़ाहत सां चऊं त अफ़गानिस्तान जूं हालतूं बहितर कोन थींदियूं। ईअं कोन्हे त 15 ॾींहंनि खां पोइ वापसि हलिया वेंदा। अफ़गानिस्तान में तालिबान, दाइश, अहमद सां मशहूद जूं फ़ौजूं, अमेरिका, ॿिया ॾेही मुल्क, हज़ारा, उज़्बेक, इहे जहिड़ा पिया हलंदा, कुझु ॾींहं घटिजंदा वरी तेज़ थींदा, घटिजंदा वरी तेज़ थींदा। उन में जेका लश्कर हेॾा ईंदा, उन्हनि जी मज़ामत पाकिस्तान जी सरकार खे करणु खपे। सिंध में रहंदड़ सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे करणु खपे। उर्दू ॻाल्हाईंदड़ भाउरनि न सर उहे गॾिजनि, MQ ते पुछे कान थी। सिंध सां त ॻाल्हाए थी, अंदरूनी सिंध के लोग आ गए, अंदरूनी सिंध के लोग आ गए, अंदरूनी सिंध के लोग आ गए, उहो चवंदा, पर अफ़गान ते त कुझु नहीं पवंदा। अफ़गान ते को बयान ॾिठो MQ जो बयान को लफ़्ज़ कुझु कोन्हे, का ज़िक्र ई कोन्हे अफ़गान। तंहिंजे करे अफ़गान जी मज़ामत सिंध जे माण्हुनि खे करणु। आऊं हिन क़ौमी अवामी तरीक़े जी मरकज़ी कमेटी जे प्लेटफॉर्म सिंध जे समूरनि पॉलिटिकल पार्टीज़ खे सॾु कयो। फंक्शनल लीग के, पीपल्स पार्टी के ईमानदार ऐं सुठनि कारकुननि खे, शहीद भुट्टो के, जसकम के, SUP के, SPP के, अवामी वर्कर्स पार्टी के, जीअं सिंध जा ॿिया जेके ग्रुप्स आहिनि उन्हनि खे, जमीयतुल इस्लाम के, जमायत इस्लामी के, नवाज़ लीग के, PTI में के चङा माण्हू जन, उन्हनि खे त पंहिंजी वाबस्तगी पंहिंजे वतन ऐं क़ौम सां रखो, पाकिस्तान सां रखो। ऐं जंहिं सूबे 1940 जी करारदाद जे हवाले सां जंहिं ऑटोनॉमस ऐं सोवरेन रियासत जो वाइदो कयो वियो जेके मुल्क जे अंदरि, उन सूबे जे माण्हुनि सां 70 करोड़ सिंध जे वासियुनि सां पंहिंजी ताल्लुक़ ऐं पंहिंजी वास्तेदारी ऐं पंहिंजे मोहब्बत ऐं पंहिंजी भाइटीअ खे बरक़रार रखो। उन्हनि जे पारां गॾिजी कमु कयूं अफ़गान जे मसइले ते ऐं सिंध में धारी आबादकारी ते। ऐं सिंध जे समूरनि पॉलिटिकल पार्टीज़ खे सॾु कयो। ऐं अॼु असीं ऐलान था कयूं इन्हनि 4 नुक़्तनि ते जे तव्हां मंज़ूरी ॾियो, तव्हांजी मंज़ूरी सां जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त 4 नुक़्ता सिंध में अफ़गानिन समेत समूरनि परॾेहनि जी वापसी ऐं सिंधनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश ख़िलाफ़ ऐं वापसीअ लाइ। 2 सिंध जे ज़मीनुनि ते वफ़ाक़ी सूबाई सरकारनि, बिल्डरनि ऐं मुख़्तलिफ़ फ़ोरमनि ऐं इदारनि ऐं मुख़्तलिफ़ ग्रुप्स तरफ़ां कब्ज़नि ऐं उन्हनि जे विकिरे ऐं ॻोठनि ठाहिण जे ख़िलाफ़। 2 सिंध जे वफ़ाक़ मां बरतरफ़ कयल समूरनि मुलाज़िमनि जी बहाली ऐं सिंध जे सूबाई हुकूमत तरफ़ां मुख़्तलिफ़ खातनि मां कढियल ऐं मुख़्तलिफ़ खातनि मां पकी नौकरियूं न ॾिनल माण्हुनि जे पकियुनि नौकरियुनि कॉन्ट्रैक्ट खां पोइ उन्हनि खे रेगुलराइज़ करणु ऐं वफ़ाक़ी हुकूमत मां बरतरफ़ कयल माण्हुनि जी बहालीअ लाइ। ऐं 4 सिंध खे पंहिंजो हिसे जो पाणी ॾियारे सिंध में सुकल फसलनि, सिंध में तबाह थियल ज़रई ऐं मुआशी सूरतहाल खे तब्दील करण लाइ, पाणीअ जी खोट जे ख़ात्मे लाइ। इन्हनि 4 नुक़्तनि ते पाण 1 महीने जी 1 सेप्टेंबर खां 1 अक्टूबर ताईं सॼे सिंध में एहतजाज, मुज़ाहिरनि, बुख हड़तालुनि, धरननि, विजिल्स, राति जी रैलियुनि, मशल बरदार रैलियुनि, एहतजाजनि, सिग्नेचर मॉम फ्री की मॉम का शुरू कयो। जे तव्हां इजाज़त ॾियो ऐं तव्हां हथ मथे खणो त मुंहिंजो आवाज़ कयो। सभु मुतफ़िक़ कयो, अॼु मुतफ़िक़ आहिनि सभु। सॼी सेंट्रल कमेटी मुतफ़िक़ है 1 सेप्टेंबर खां 1 अक्टूबर तक। महिरबानी, थैंक यू।
भले पे